नाज़रीन, कंबर जी मार्केट में गुज़िरियल 40 सालन खां पंहिंजे हथनि सां तॾा पिंडियूं ऐं छलियूं ठाहे विकिरो कंदड़ हुनरमंद अब्दुल मालिक पठान महांगाई जे करे परेशान आहे। उन हवाले सां इख़लाक़ अहमद चांडियो अपडेट करे रहियो आहे। जी बिल्कुल, मां हिन वक़्त मौजूद आहियां कंबर शहर जी मेन मार्केट में, जिते गुज़िरियल 40 सालन खां अब्दुल मालिक पठान नामी जेको आहे शख़्स हिते जेको आहे सो थडियूं ऐं टोकरियूं समेत ॿियो केतिरे जेको आहे पंहिंजे हथ जी महारत सां हिते जेको आहे सामान ठाहे थो ऐं उहो हिते खपाए थो। त अचो त हुन हवाले सां हुन सां ॻाल्हि ॿोल करियूं त हुनजो हिन हवाले सां छा चवणो आहे, कहिड़ियूं कहिड़ियूं शयूं हिते ठाहे थो। साडा ठाहियूं था, मसाला मस्जिद नुखूं सप इहो ठाहियूं था और छलियूं ठाहियूं था। हिन में पंहिंजो गुज़र सफ़र कयूं था। बसि असांखे परेशानी ॿियो परेशानी कोन्हे, इहो परेशानी क्रे जा परेशानी क्रे वधी वियो आहे तमामु। सफ़ा चढ़ी वियो क्रियो। अॻे साल असां उहो क्रियो 34,000 37,000 ट्रक वारे खे ॾींदा, इहो साल उहो क्रिया 75-80,000 ते पहुची वियो। बसि क्रेज असांखे वॾो परेशानी आहे। उन में गुज़र सफ़र महांगाई था, उते सामान माण्हू नथा वठनि छो महांगाई न क्रेज करे महांगा थिया। हिन में तॾहिं में हाणे असां तॾहिं ठाहियूं था आस्ते आस्ते मिड़े। हिन में हिकिड़ो ॿी ॾींहं में ठाहियूं था, ॿ ठाहियूं था। बसि वक़्त सां फ़र्क़ु आहे। जेतिरो टाइम असांखे मिले एतिरो असां पोइ ॿ ठाहे सघंदो, वरी तो हिकिड़ो त ठाहियूं था। जी बिल्कुल, अवां हितां अब्दुल मालिक जी ॻाल्हि ॿोल ॿुधी, हुनजो इहो चवणु आहे त तॾो ॾींहं में 1-2 ताईं ठाहे सघां थो, पर वक़्त जे हिसाब सां कोई उमिरि जे हिसाब सां जेको आहे सो वधीक परेशानी थी। पहिरियों त असां काफ़ी ठाहींदा हुआसीं, इन खां अलावा छलियूं ऐं जेको आहे पिंडियूं ॿियो काफ़ी शयूं जेको आहे ठाहींदा, जेके फ़रोख़्त कंदा। पर हिननि जो इहो बि जेको आहे चवणु आहे त महांगाईअ जे करे किरायनि में वधीक इज़ाफ़ो थियो आहे, जंहिंजे करे हिन वक़्तु हिननि जी फ़रोख़्त जेका थिए थी उहा घटि थिए थी। उन जे करे हिनखे इहा परेशानी, इन लाइ वफ़ाक़ी हुकूमत खे घुरिजे त महांगाईअ ते कंट्रोल करे, त जीअं हितां बि जेको आहे जेके रोज़ी जेके कंदा ॾियारी जे हिसाब सां, त उन्हनि खे बि परेशानी सां मुंहुं न ज़रूरु पइजी रहे। जी।